शिकारपुर जे गेड़ी तेगो वारे इलाइक़े में मुखबियनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन ॿिए ॾींहुं बि जारी आहे। पुलिस तरफ़ां 8 धाड़ियल मारण जी दावा कई वई आहे, पर हिकु बि लाश साम्हूं नाहे आयो। बख़्तरबंद गाॾियुनि ते बि सवाल उथी विया आहिनि। गेड़ी तेगो में गुज़िरियल ॾींहुं मुखबियनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऑपरेशन दौरान 2 अहलकार अब्दुल ख़ालिक सोलंगी, मुनव्वर जतोई ऐं फोटोग्राफर हसीब शेख शहीद थी विया हुआ। पुलिस तरफ़ां ऑपरेशन दौरान 8 धाड़ियल मारण ऐं 12 ज़ख़्मी करण जी दावा कई वई। एसएसपी अमीर सऊद मक्सी की अगवानी में शिकारपुर ऐं कंदकोट पुलिस जो ॿिए ॾींहुं बि कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन में कंदकोट ऐं शिकारपुर ज़िलनि जी पुलिस हिसो वठी रही आहे। एसएसपी शिकारपुर अमीर सऊद मक्सी जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 8 धाड़ियल मारिजी विया आहिनि। मारिजी वियल धाड़ियलनि जा लाश संदन साथी खणी विया। एसएसपी जो चवणु आहे त पुलिस जा हौसला बुलंद आहिनि। ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ॿिए पासे पुलिस ते हमले में 2 अहलकारनि समेत 3 ॼणनि जे शहीद थियण बाद बख़्तरबंद गाॾियुनि ते सवाल उथी विया आहिनि।